अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सीधी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान ज़ारा हुसैन। असां सां गॾु मौजूद आहिनि सीनियर तजज़ियानिगार ग़ुलाम नबी मुराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सीधी ॻाल्हि हर हफ़्ते अंगारे अरबा ते शाम जो 7 वॻे जी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे जी ख़बरुनि खां पोइ अव्हां रिपीट पे ॾिसी सघंदा। जी मुराई साहब, वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी सलामती पॉलिसी 2022 खां 26 ताईं जे दस्तावेज़ ते सही करे छॾी आहे, जंहिंजो मक़सदु आहे त शहरियुनि जे तहफ़ुज़ ऐं मुआशी सलामती। इन जो मक़सदु आहे त असांजो मुल्क आइने खां सवाइ पियो हले, आइने में का बि अहिड़ी गुंजाइश कान्हे का, न को गारंटीज़ आहिनि। तंहिंजे करे हुकूमत खे ज़रूरत पए थी इन ॻाल्हि जी त हू असांखे गारंटीज़ ॾियनि शहरी जे जान ऐं माल जी। आइन हेॾो सारो लिखियो पियो आहे त आइन में सभु शयूं कोन्हनि छा? जेका बुनियादी ॻाल्हि आहे, दुनिया में हर मुहज़ब मुल्क में आइनी डॉक्यूमेंट आहे। उन खां पोइ वरी वक़्त जी हुकूमत ॿुधाए थी त हिन में असां जान ऐं माल जे लाइ नुक़्तो तव्हांजे लाइ 4 साल न लसो भई, अलाए 4 साल 2022 खां 26 4 या 5 साल। हाणे मूंखे ॿुधायो त असां इन मां ज़ाहिर थो थिए त असांजो जेको मुल्क आहे उहो मुल्क छा लफ़्ज़ ॻाल्हाइजे। उहो बाबा आइन आहे, आइन जी लफ़्ज़ खे तव्हां तरजीह कयो भली त बाबा आइन ई थो चए, तंहिं करे इन ते असां अमल कंदासीं, पर नई पॉलिसी था ॾियो। हिन जो मक़सदु इहो आहे त तव्हां बनाना स्टेट आहियो या तव्हां छा आहियो, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। माना हुकुमराननि खे ॻाल्हि नथी सम्झ में अचे त असां मुल्क छा आहियूं। आइन में सभु कुझु आहे त पोइ तव्हांखे वरी तव्हां रिपीट त करे सघो था त आइन जी फलाणी आर्टिकल ते असां अमली जामो पाराईंदासीं या असां उन ते अमली कमु कंदासीं, उहो त चई सघिजे थो। नई पॉलिसी तयारु था कयूं जंहिंमें मुल्क में रहंदड़ शहरनि खे जान ऐं माल जी हिफ़ाज़त मिलंदी, जेको आइन अॻई इहा शइ गारंटी थो करे, गारंटी थो करे। ॾिसो, मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, हिन मुल्क जी बदकिस्मती आहे। एॾो रिसोर्सफुल मुल्क, एॾो शाहूकार मुल्क, जंहिंमें छा न आहे। जबल बि आहिनि त पहाड़ बि आहिनि, त इहे पहाड़ बि आहिनि, जबल बि आहिनि, रेगिस्तान बि आहे, समुंड बि आहे, मैदानी इलाइक़ा बि आहिनि, इरीगेशन बि आहे। केतिरा मुल्क अहिड़ा आहिनि जिन वटि इरीगेशन आहे ई कान, को बैराज सिस्टम ई कोन्हे को, उहे बि असांखे केतिरा उहे सुखिया आहिनि। सो ॻाल्हि आहे त जिते छो त हुकुमरान खे पंहिंजे पोटेंशियल जी ख़बर ई न आहे, ज़ारा खे ख़बर ई न आहे त मुंहिंजो पोटेंशियल केतिरो आहे। इहो त हिकिड़ो इंसान जी ॻाल्हि थो कयां न, त मुल्क जे सरबारनि खे ख़बर ई न आहे त असांजो पोटेंशियल केतिरो आहे ऐं असां उन्हनि खे कीअं कयां। अॼु ताईं कंहिं बि हुकुम न कयो आहे ऐं न करण त केरु तयारु आहे। वक़्ती तौर ते एडाकिज़म जो शिकार आहियूं असां, एडाकिज़म ते मुल्क पियो हले, रोज़ पॉलिसी तब्दील थी थिए, ज़मीन जी अलाटमेंट हुजे या नौकरियुनि ॾियण जी ॻाल्हि हुजे या आइन में जेके शयूं जीअं मिलियल आहे उहो वरी उनजो लाइ वरी पॉलिसी थी ठहे। तव्हां इंसान आहियो, तव्हां साहु खणो था, तव्हांखे अखियूं अलाह ॾिनियूं आहिनि, कंहिं बि इंसान खे, मूंखे सभु कुझु अलाह ॾिनो आहे। उन खां पोइ वरी उन असां चऊं था त असां इहो अखियूं बि कंदा आहिनि ऐं असां वटि चप बि आहिनि, भई त अलाह ॾिना आहिनि, अलाह ताला ई उन जो ख़्यालु थो घुरे। तव्हांजो आइन आहे जेको इन्हनि सभिनी शयुनि खे तहफ़ुज़ ॾिए थो, तंहिं करे इन्हनि ॻाल्हियुनि ते पॉलिसी अचण जी का गुंजाइश कान्हे मुंहिंजे नज़र में। अच्छा, इन पॉलिसी तहत, क़ौमी सलामती पॉलिसी तहत सीपेक में ॿियनि मुल्कनि खे बि सीड़पकारी जी दावत ॾिनी वेंदी? भई सीपेक ॾिसो, रुगो सीपेक छो, तव्हांजो सॼो मामिलो ढींगो ढेर आहे तव्हांजो। बेनज़ीर भुट्टो साहब आहे जॾहिं प्राइम मिनिस्टर हुई 93 खां 96 ताईं, त इन कराची शहर जे लाइ तंहिं ज़माने में मोबिला शाह हूंदो इन्वेस्टमेंट जो इंचार्ज, चेयरमैन इन्वेस्टमेंट बोर्ड, चए थो त असां वटि गवर्नमेंट ऑफ जापान जो कर्ज़, जापानी पंहिंजो कंपनियूं सभु कुझु अप्रूव लॻो पियो आहे ऐं रुगो हुनखे इम्प्लीमेंट करिणो आहे त उन खां पोइ कंहिं बि उनखे यादि कोन कयो आहे। जेकॾहिं 2008 खां 2013 पीपुल्स पार्टी जी लीडरशिप रुगो उनखे खणे हा, भई जापान जो थियो पियो आहे ऐं सभिनी खे ख़बर हुजणु खपे, ख़बर न आहे छो उन्हनि खे ख़बर न आहे। उहो जेकॾहिं खणनि हा त अॼु बि कढी सघनि था न, सूबाई हुकूमत पीपुल्स पार्टी वटि आहे, अॼु बि उनखे खणनि त नालो थी वञे, वाह वाह थी वञे न सॼे पाकिस्तान में। पीपुल्स पार्टी जी हुकूमत कराची जहिड़े वॾे मेट्रोपॉलिटन शहर खे अंडरग्राउंड ट्रेन जो सिस्टम ॾिनो, जेको डिज़ाइन थियो पियो आहे। अॼु बि मोबिला शाह जहिड़ो आहे, हुन मोबिला शाह खां ई पुछनि था ॿुधाए त हुनजा कहिड़ा, छो त हुन वटि कापी ज़रूरु हूंदी, हुन वटि कापी आहे,
जी पर उहो तॾहिं थिए जॾहिं असांजा हुकुमरान इंट्रस्टेड हुजनि न कुझु करण में। जी बिल्कुलु। सर, वज़ीर आज़म इमरान ख़ान सदर प्यूटन खे फ़ोन कॉल ज़रिए पाकिस्तान अचण जी दावत ॾिनी आहे, कीअं था ॾिसो हुन? ॾिसो, ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, बुनियादी तौर ते अमेरिका जा असां पठू रहिया आहियूं। जी छा चवां ॿियो, जी दोस्त त चई कोन था सघूं, दोस्त त बराबरी जे बुनियाद ते हूंदो आहे। बिल्कुलु। ऐं उन्हनि असांखे जीअं अन्नदाता हुजनि, उन्हनि असांखे खारायो बि आहे, विढ़ायो बि आहे। उन्हनि असांजूं जंगियूं बि, उन्हनि जूं असां जंगियूं बि विढ़ियूं आहिनि, उन्हनि जे पारां असां उन्हनि जे इशारनि ते असां ॾंडो खणी बीह बि रहिया आहियूं। त उन ब्लॉक मां या ईअं खणी सम्झिजे त उन ब्लॉक में शायदि असांजी गुंजाइश इन करे कान्हे, इहा हिंदुस्तान जी हुकूमत जी का हिकमत अमली एॾी कामयाबु वई आहे जो असांखे हुननि अहिड़ो परे करे छॾियो आहे जो अमेरिका असांखे वेझो आणण लाइ तयारु न आहे। जीअं वेझो आणण लाइ तयारु आहे त पंहिंजे टर्म्स ते आणण लाइ तयारु आहे, मौजूदु हुकूमत उन्हनि टर्म्स ते वञण लाइ तयारु न आहे। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त तव्हां इहो क़ौमूं सोची सम्झी फ़ैसिला कंदियूं आहिनि। इहो कोन्हे त अॼु जी सूरत हाल डेली बेसिस ते फ़ैसिला न थींदा आहिनि, रोज़ाने जे बेसिस ते क़ौमूं फ़ैसिला न कंदियूं आहिनि, मुस्तक़िल फ़ैसिला कंदियूं आहिनि। तव्हां इन हाणे वरी ॿियो डायरेक्शन था वठूं, तव्हां इन रूस खे अमेरिका सां गॾिजी ड्रोड़ाए कढियो, उहो रूस कीअं थो विसारे पंहिंजो ज़ख़्म? तव्हां हुनजे वञी वेहंदो वरी गोद में त हू तव्हां खां उहो त हू वठंदो ई वठंदो न, तव्हां जेका हुन सां जुठ कई अमेरिका जे चवण ते। सो ॻाल्हि आहे त इहे शयूं क़ौमूं उहे सम्झंदियूं आहिनि जिन क़ौमुनि जा लीडर इहो सोचींदा आहिनि त असांखे मथे वञिणो आहे, असांखे नोज़ डाउन न आहे हेठि वञिणो, असां वटि उहा लीडरशिप न थी सघी आहे पाकिस्तान में बदकिस्मती सां। अच्छा सर, कोरोना वायरस जो तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे पाकिस्तान में। NCOC गणती जो इज़हार कंदे स्कूलनि खे 3 ॾींहं खुलियल रखण ऐं 4 ॾींहं बंदि करण जी तजवीज़ ॾिनी आहे, कीअं था ॾिसो हुनखे? ॾिसो, ॻाल्हि आहे त 3 ॾींहं बि खोलिबो त हुन में ख़तरो त साॻियो रहंदो न। जी 3 ॾींहं खोलियो, 7 ॾींहं खोलियो, ख़ैर रहंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, हिन कोरोना में तव्हां ॾिसो कैजुअलिटीज़ केतिरियूं थियूं आहिनि। 40% वाधि थी आहे, कराची में 30% वाधि थी आहे, पर कैजुअलिटीज़ कोन्हनि के। उनजो रीज़न इहो आहे त जेकी वैक्सीनेशन जो असरु आहे उहो सुठो आहे। मुंहिंजे 2 दोस्तनि खे कोरोना थियो, पर हफ़्ते खनि में ठीकु थी विया। उहा शइ कान हुई जो मुड़ुस जीअं कोरोना थिए मुड़ुस खे खणो इस्पताल ऐं वञी विझोसि वेंटिलेटर ते, सो इहो शइ कान्हे। पर ॾिसो, ॻाल्हि आहे त इहे त ॻाल्हियूं ज़िंदगी जो हिसो आहे, उन सां ज़िंदगी बिहारणु न खपे। ठीक, ब्रेक जो टाइम थियो। नाज़रीन हाज़िर थियूं था मुख़्तसिर वक़्फ़े खां पोइ। प्रोग्राम सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार था चऊं। जी मुराद साहब, कल्ह GM शहर जी 118 सालगिरह मल्हाई वई सन में, लेकिन कोरोना जो जवाज़ ॼाणाए काफ़ी कारकुननि खे वापसी टाइम गिरफ़्तार बि कयो वियो आहे, कीअं था ॾिसो हुन अमल खे? कोरोना हिकिड़ो जवाज़ हो, इहो सिंध हुकूमत हिकिड़ो ॾींहं में नोटिफिकेशन कयो। पोइ जेकॾहिं कोरोना जो ईअं आहे त पोइ 27 तारीख़ ते तव्हां बि प्रोग्राम कयो आहे त असां कंदासीं, ऐं तव्हांजा इज्तिमा थियनि पिया था, उन्हनि जी त का ॻाल्हि कान्हे का। पर एक्चुअली छा आहे त क़ौम परस्त जेको नाहे, मुंहिंजे नज़र में जेको माण्हू क़ौम परस्त नाहे त इंसान जे लिस्ट मां ई ॿाहिरि आहे। छो? क़ौम परस्त जो मतिलबु छा आहे? मां मोराई थो सॾायां, मूंखे मोरे सां प्यारु आहे, मां के सिंधी था सॾाइनि, सिंध सां प्यारु आहे, पाकिस्तानी था सॾाइनि माण्हू, पर जेके दिलवी था सॾाइनि मूंखे उन्हनि जे लाइ बि इज़त आहे, भई हू दिल्ली जो पंहिंजो दिल्ली सां मोहबत था कनि। त ॻाल्हि आहे जेकॾहिं मुंहिंजे इहो मोहबत जो इंग्रीडियंट मुंहिंजे जिस्म में आहे, जॾहिं मोरे लाइ त सिंध लहंदो, ऐं पोइ सिंध लहंदो त डेफिनेटली पाकिस्तान लहंदो। तव्हां ॾिसो न, क्रिकेट मैच थी थिए, हिंदुस्तान पाकिस्तानी, इंग्लैंड पाकिस्तानी, त असां पाकिस्तान जे लाइ ॿेड़ी था मरूं, त हिते ई पाण में त भई उहो खटे मिसाल। त ॻाल्हि आहे त क़ौम परस्ती त हिकिड़ो जुज़ आहे हर इंसान जे अंदरि जो। जेको क़ौम परस्त न आहे उहो चवंदो मां क़ौम परस्त न आहियां, त उहो भला शायदि इंसान जो ज़ुमिरो अचे थो, अलाए कोन थो अचे। क़ौम कहिड़ी आहे? क़ौम आहे त तव्हां असांजो हिक ॿिए सां प्यारु हुजे। प्यार जो मक़सदु इहो आहे त असांजो हिक ॿिए जे इंट्रस्ट सां प्यारु हुजे। प्यार जो मक़सदु इहो आहे त असां हिक ॿिए जे मुस्तक़बिल जे लाइ फ़िक्रमंद हुजूं।
जी जॾहिं असां हिकु ॿिए जे मुस्तक़बिल फ़िक्रमंद थींदासीं न धरतीअ जे मुस्तक़बिल जे लाइ फ़िक्रमंद थींदासीं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। जी ॿी ॻाल्हि इहा आहे त असां ज़ारा 60s जा माण्हू आहियूं। क़ौम परस्ती हूंदी, जीएसएन जो नारो हूंदो, भुटे जो नारो ई कोन हूंदो, जीअं भुटो नारो ई कोन हणंदासीं असां। जी पोइ पीपल्स पार्टी ठही, पीपल्स पार्टी जा पंहिंजा माण्हू निकिता, जीअं भुटो जो नारो, पर डोमिनेटिंग नारो जीएसएन जो हूंदो। जी इवन 71 ताईं सिंध यूनिवर्सिटी में 70-71 ताईं सिंध यूनिवर्सिटी में सिंध पीपल्स पार्टी सिपाह जो उहिदेदार कोन हूंदा तकड़ा, उहो को जलसो कोन करे सघंदा। सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन जेका ब्रांच आहे पीपल्स पार्टी जी। सो ख़ैर जेका बदकिस्मती आहे, पोइ इहो त हाणे वरी जेके असांजा क़ौम परस्त दोस्त आहिनि उहे वेही सोचनि त असां किथे ग़लति थिया आहियूं जो असां मार खाधी आहे। जी मार जो मतिलबु आहे त असां वटि हिकिड़ी सीट कान्हे, सूबाई असेंबली जी हिकिड़ी सीट कान्हे, जी या क़ौम परस्ती जी बुनियाद ते कंहिं नंढे यूनियन काउंसिल जो चेयरमैन कोन्हे। इहा वॾी बदबख़्ती आहे। जी पंजाब में नवाज़ शरीफ़ वॾो नेशनलिस्ट आहे। नवाज़ शरीफ़ पंजाब जा माण्हू हिते कमु करणु ईंदा, हाणे सिंध जा माण्हू हिते कमु कंदा आहिनि। पंजाब जो नक्शो मटाए छॾियो आहे हुन, इक़्तिसादी सूरत हाल मटाए छॾियो हुन। वरी अचो केपी वारा त उहेई पठान त उहेई नेशनलिस्ट आहिनि। वरी अचो बलोचिस्तान में बुनियादी तौर ते नेशनलिस्ट आहिनि। जी हिकिड़ो सिंध आहे जंहिंमें हिकिड़ी सीट बि क़ौम परस्तनि खे कान्हे। इहो सभिनी जे सोच हुजणु खपे त छो कोन्हे। जी बिल्कुलु। हिकिड़ो पंहिंजो ज़ैन शाह साहब बीहे थो इलेक्शन में, कुझु अहिड़ा वोट खणे थो जो हुनजी इज़त बरक़रार आहे, पर न हुनखे खटणु खपे, हुनखे खटणु खपे। ॿिया अहिड़ा क़ौम परस्त अचनि मैदान में खटनि। जेसि ताईं सुवालु आहे हिन 118 सालगिरह ते साईं जीएम सैद जे इन क़िस्म जा बंदोबस्त करण या माण्हुनि खे गिरफ़्तार करणु, इहो त बेकार क़दम आहे। इन क़दम खे त निंड जे जेतिरो निंड जो ओतिरो घटि आहे। इन सां छा फ़र्क़ु थो पए बाबा? जी हिकिड़ो माण्हू आहे, जंहिं माण्हूअ हिन धरतीअ लाइ कुर्बानी ॾिनी, जेल ॾिठा, जेको हाणे अकुल उन हिसाब सां हुन पंहिंजी अकुल सां कुर्बानी ॾिनी। पंहिंजी हुनजी ज़िंदगी हुई, पर्सनल ज़िंदगी चाहे त अयाशी वारी ज़िंदगी गुज़ारे हा वॾेरनि वांगुरु, पर हू पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ हुन मफ़ाहमत जे बजाए मज़ाहमत जी जंग लड़ी ऐं पोइ जेको जेलनि में हो। जी इंसान में ख़ूबियूं बि आहिनि, ख़ामियूं बि आहिनि। अॼु ॻाल्हि इहा आहे त तव्हां उन माण्हूअ जी जेको आहे सालगिरह ते ईअं था कयो, हुन माण्हुनि खे फैसिलिटेट कयो। पीपल्स पार्टी खे छा थिए हा जेकॾहिं उते पंहिंजे पीपल्स पार्टी जे वर्करनि खे चयां वञो जे हलो ऐं तव्हां हिननि माण्हुनि जे सभिनी लॻाए पाणी ॾियो, हीअ कयो कयो, छो हिकिड़ो सिंध ॾिसो न। ॻाल्हि आहे त असांखे पंहिंजनि माण्हुनि जे लाइ इज़त हुजणु खपे न, धरतीअ जे माण्हुनि लाइ इज़त हुजणु खपे न। सो इहो अजीब क़िस्म जो इहो आहे, न थियणु खपे। अच्छा सर, हिकु ॿी तारीख़ रक़म कई आहे, कल्ह सन में 50 लख खां वधीक किताब ख़रीद कया विया आहिनि। तारीख़ में पहिरियों भेरो हिकु रिकॉर्ड किताब जेकॾहिं एतिरा ख़रीद कया विया आहिनि त माना सिंध सुधरे पई। जी हा, किताब जेकॾहिं 50 लख खां वधीक ख़रीद कया विया आहिनि, सिंध सुधरे पई। ऐं मां हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि सिंधी नौजवाननि खे त किताब पढ़ो, जी किताब पढ़ो, इल्मु हासिलु कयो। कंहिंखे बि कॾहिं बि का मंज़िल न मिली आहे जंहिं इल्मु हासिलु न कयो आहे। इल्म खां सवाइ का बि शइ आसान कान्हे का। इल्मु हासिलु कयो, पंहिंजे वसार वितार। मां तव्हांखे नौजवान ॿुधायां त असां जॾहिं यूनिवर्सिटी बंदि थींदी हुई, छो त मार्शल लॉ जा दौर हुया, तव्हां खे पनाह में रखंदो जेको मार्शल लॉ हुई। मां 67 में यूनिवर्सिटी में आयो आहियां, 70 ताईं त मार्शल लॉ हुई। त 70 छा 71 ताईं, हिकु त भुट्टो साहिबु आहे, उहो बि मार्शल लॉ हुई। भुट्टो साहिबु सिविलियन मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर हो। तव्हांखे तजुब थींदो, असां उन ज़माने में कॉल ॾींदा हुआसीं त सिंधीअ में 69 में सिंधीअ में लिस्टूं कोन आयूं। पहिरियों दफ़ो सिंध जे वोटरनि जूं लिस्टूं उर्दू में आयूं। असां रुॻो कॉल ॾिनो त सॼी सिंध मां जथनि जा जथा जेल भरियो तारीख़ जो अनाउंसमेंट कईसीं। ऐं मार्शल लॉ जे दौर में ईअं हूंदो हो, जेकॾहिं 4 या 5 खां वधीक माण्हू गॾु थींदा, उन्हनि खे ॿधी ऐं उन्हनि खे वञी हलाईंदा, छो त बैनर खणी बीहंदा त सिंधीअ में लिस्टूं शाया कयो, माना त भंजकड़ी कंदा कानून जी, ऐं उन्हनि खे जेल में विझी छॾींदा या पोइ सज़ाऊं ॾींदा। सो ॻाल्हि आहे त उन ज़माने में असां जॾहिं ॻोठु वेंदा हुआसीं त माठि करे कोन वेंदा हुआसीं। ट्रेनुनि में, बसुनि में, जीअं कोन हू विकिणंदा आहिनि मुसाग ऐं इहे जेके शयूं,
असां ईअं बि चवंदा हुआसीं हिन धरतीअ जो अचो त सिंध खे सुॼा कयूं, अचो त सिंध खे आबाद कयूं, अचो त सिंध मां गैरनि जो तसलुत ख़तमु कयूं, अचो त सिंध खे तइलीम याफ़्ता कयूं। सो सिंध जे नौजवान जेके इहो किताबु ज़ाहिर नौजवाननि वरिता हूंदा न, तंहिंजे करे इल्मु हासिलु कयो। तव्हां असां इहो सम्झी छॾियूं त इल्मु जेकॾहिं अंग्रेज़ अमेरिका जो रेड इंडियन इल्मु हासिलु करे हा त जिते मुहाजिरनि जी हुकूमत न हुजे हा, त मुहाजिरनि जी हुकूमत आहे। तव्हां ॾिसो इंग्लैंड में मुहाजिरनि जी हुकूमत कान्हे, इंग्लैंड इल्मु हासिलु कयो, इंग्लैंड इल्म में तमामु घणो अॻिते निकिरी वियो, उते मुहाजिरनि जी हुकूमत कान्हे। ऑस्ट्रेलिया में बि मुहाजिरनि जी हुकूमत आहे, ॿाहिरिनि जी हुकूमत आहे, असली बाशिंदनि जी हुकूमत कान्हे। तंहिंजे करे इन ग़लतफ़हमी असां न रहूं त सिंध असांजी रहंदी, ईअं रहंदी, कान रहंदी, तॾहिं रहंदी जॾहिं असां सभु उन चैलेंज खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु थींदासीं। तव्हां नौजवान आहियो तॾहिं तव्हांजे लाइ बि पैगाम आहे। जी बिल्कुलु। अच्छा सर, वफ़ाक़ी हुकूमत मिनी बजट समेत स्टेट बैंक बाबति बिल मंज़ूर कराइण में कामयाब थी वई आहे ऐं कुझु नंढनि वॾनि शयुनि खां टैक्स वापसि वरिता विया आहिनि। ठीकु आहे, ॾिसो ॻाल्हि इहा त पहिरीं जॾहिं इहे आणींदा आहिनि न त इहो सॼो प्लान ठहंदो आहे जी, त हिनखे कीअं करिणो आहे। सो आमदनी तॾहिं जॾहिं ख़बर हुई त इहो थींदो। ऐं इहो बि हिकिड़ो सॼो सेटलमेंट हुई त असां चवंदासीं त जेको आहे सो कोन न कंदासीं, मुखालफ़त कंदासीं, तव्हां पंहिंजो कमु लाहे छॾिजो, असां न वोट वारे ॾींहुं ईंदासीं कोन त सारा मुखालफ़त केरु वोट ॾींदो। हीउ मुल्क जो माण्हू खे अहिड़ो असां करे बेवकूफ़ सम्झो आहे, सिंध हुजे, पंजाब हुजे या ॿिया सूबा, असां मुल्क जे माण्हुनि खे एतिरो बेवकूफ़ सम्झो आहे ऐं बणायो बि आहे। सो हुननि खे हक़ीक़तुनि जी त का ख़बर ई कान्हे का, बसि नच नचा में पूरा आहिनि ऐं ख़बर न आहे त असांजा थिए छा पियो। जी। अच्छा सर, मिनी बजट मंज़ूर कराइण खां पोइ पेट्रोल ऐं बिजली में ॿीहर वाध कई वई आहे। अलाह पियो ख़ैरु करे। ॾिसो मां तव्हांखे हिन प्रोग्राम में केतिरा दफ़ा चयो आहे ज़ारा त पिनंदड़ पंहिंजी न हलाए सघंदो आहे। पिनण वारो माण्हू उहो डिमांड करे भली त मूंखे 100 रुपया ॾिए त उन जी मर्ज़ी आंदरा ॾियण वारे जी त 10 रुपया ॾिएसि या रुपयो ॾिएसि। सो पिनण वारे जी हालत आहे, असां बि पिनण वारा। तंहिं करे पिनण पाकिस्तान आहे, पिनण वारनि मुल्कनि मां कर्ज़ ते हले, माना पिनी कर्ज़ माना पिनण आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि कर्ज़ वॾो मर्ज़, पाकिस्तान खे मर्ज़ वियो आहे खाई। सो तंहिंजे करे उन मर्ज़ खे जॾहिं मर्ज़ जो इहो आहे त ईअं ई थींदो जीअं थिए पियो। पर सर, अवाम खां बुनियादी शयूं बि परे थींदियूं पियूं वञनि, बिजली इस्तेमालु करण में माण्हू खे सोचणो थो पवे, गैस इस्तेमालु करण में। ज़रा अवाम बि ज़िम्मेदार आहे हिननि शयुनि जो। वोट केरु थो ॾिए? अवाम थो ॾिए। ठीकु आहे, चूंडे केरु थो? अवाम थो चूंडे। चलो माण्हू चवंदा त फ़रिश्ता था चूंडनि, वोट त अवाम थो ॾिए। तंहिंजे करे पंहिंजी करणी भरणी आहे, पंहिंजो था कनि, वोट ॾियनि था, उहे हुकूमतूं अचनि थियूं। ग़लति फ़ैसिलो जेको कंदो उहो हुनखे पाण ई पे करिणो पवंदो। सो ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां, हिन मुल्क खे जेको ठहियो तीअं छा हो, हाणे छा आहे। कंहिं बि फैक्टर खे वठो, अस्पतालूं मोरे में बिजली कान हूंदी पर अस्पताल फंक्शन कंदी, फर्स्ट क्लास बंगाली डॉक्टर हूंदो, असां नंढा हूंदा हुआसीं तॾहिं वेस्ट पाकिस्तान हो न, फर्स्ट क्लास कमु थींदो, कमु हर ज़िम्मेदारी सां कमु थींदो। स्कूल पंहिंजी ज़िम्मेदारी सां कमु हलाईंदा। स्कूल में उस्ताद गॾिजी असांखे ट्यूशन ॾींदा हूंदा त असांजो शागिर्द ट्यूशन स्कॉलरशिप पास करे अचे त असांजे लाइ एज़ाज़ थींदो स्कूल लाइ। तंहिं ज़माने में मां तव्हांखे ॿुधायां त मोरे जे स्कूल में, प्राइमरी स्कूल में असांखां उस्ताद एॾा त लाइक़ु फ़ाइक़ु हुया जो पंहिंजी कहाणी लिखंदा, पंहिंजा गाना लिखंदा ऐं असांखां लतीफ़ सरकार जे सूरमनि वारा किरदार कराईंदा। ऐं मां छो त प्राइमरी में जहिड़ो छोकिरो हुजे या छोकिरी थिए, ॻाल्हि साॻी आहे, मेकअप ई त करिणो हूंदो आहे, न मुछ हूंदी आहे न ॾाढी हूंदी आहे। ठीकु, पोइ असां उहो मूंखे एडवांटेज इहो हूंदो, आवाज़ु सुठो हूंदो ॻाइण में, तंहिंजे करे मूंखे रोल हर ड्रामे में हूंदो ई हूंदो हो। त जेके लीला चनेसर आहे त उन में बि जेको आहे सो मां लीला लीला आहे जो थई माल महिनत जो, जेके लतीफ़ सरकार जी शाइरी मूंखे बैकग्राउंड में चवणी पवंदी या बहरहाल। सो मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त उस्ताद, तइलीम, सिहत, इंसानियत, कूड़ ॻाल्हाईंदो कोन हो माण्हू, असां कूड़ ॻाल्हाइण वारे त ई चङी ॿुधाई कूड़ आहे हिन सां ॿुधी न वेही न। तव्हांखे एतबार कंदो त तव्हां सौदो करे छॾियो, सूती न वरिती, ज़बान थी वई त में 100 रुपए जी, त हू आहे ॿियो 120 थो ॾियां, मूंखे में
चवंदा मूं ज़ुबान करे छॾी, चवंदा तूं सूती थोरी रहंदी, सौदो सूतीअ खां पोइ चए छाजी सूती छाजी ॻाल्हि, बाबा ही ज़ुबान आहे, ज़ुबान करे छॾी अथमि, इहो सिंधी। जी मां ॻोठनि में नंढा हूंदासीं न, बाबे जा दोस्त हूंदा जेके न ज़मीदार दोस्त, साईं सियारे में वठी था वञूं, ॿ ॾींहं 2-3 ॾींहं लाइ, आज छा बि तव्हां पुट खे वठी था वञूं, पुटनि खे वठी था वञूं, असां 2 ॿार 3 ॿार वेंदा हुआसीं गॾिजी, पोइ उते रोज़ शाम जो कचहरियूं, तॾहिं सिंधी कुकुड़ जेको आहे न, देसी कुकुड़ वॾी ॻाल्हि हूंदी हुई, उहो देसी कुकुड़ कुसंदो त मानी खाइबी, ॿोड़ ठहंदो, मानी खाइबी, ख़ैर पोइ उते उस्तादु रहंदो, त पोइ वियासीं जिते साईं, हीअ केरु आहे, चई साईं आहे, साईं आहे, त मूं सम्झो मुर्शिद आहे तव्हांजो, चयो न न न बाबा इहो साईं आहे, उस्तादु आहे, असांजे ॿारनि खे पढ़ाईंदो आहे। जी पोइ इहो साईं छंछरु ॾींहुं वेंदो आहे, आचर ॾींहुं मोकल जो ॾींहुं आहे, छंछरु ॾींहुं शाम जो वेंदो आहे, आचर ॾींहुं ईंदो आहे, असांजे ज़मीन जो हिसाबु किताबु कंदो आहे, पोइ साईं खे असां अन्न बि ॾींदा आहियूं। इहा सिंध हुई, जी हाणे उहा सिंध अल अमान, बसि छा चइजे। जी ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन हाज़िर थियूं था मुख़्तसिर वक़्फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। जी इमरान साहब, वफ़ाक़ी हुकूमत अफ़गानियन समेत परॾेहियन खे मुस्तक़िल रहाइश जे लाइ मुस्तक़िल रहाइश जो दर्जो ॾियण जो जे लाइ पॉलिसी जोड़े छॾी आहे, कीअं था इन खां पहिरीं मां, मुंहिंजे दोस्त हींअर मूंखे मैसेज कयो जी त इहो गुम थियल सिंध जो इश्तिहार ज़बरदस्त ॿुधाए थो, सिंध गुम थी वई आहे, जी जॾहिं उहा सिंध रिवाइव थी वई त सिंध ख़ुशहाल हूंदी। जी हाणे तूं तव्हांजे हिते ॾिसो, इहे उहे मुल्क कंदा आहिनि जेकी मुल्क, इहे जेके पॉलिसी जिन मुल्कनि में पॉपुलेशन घटि हूंदी आहे, जी सेचुरेशन पॉइंट खां घटि हूंदी आहे, उते इहे मुल्क कंदा आहिनि। हाणे तव्हां ॿियनि माण्हुनि खे ॾियो था, उहो ईंदा हिते इन्वेस्टमेंट कंदा, सिटीज़न बि थी वेंदा, हिते जेको बि कंदा, त उते पॉपुलेशन त तव्हां पंहिंजी ॾिसो, जी तव्हांजी पॉपुलेशन, तव्हां वटि गुरबत जी लकीर ॾिसो, तव्हां ॿियनि माण्हुनि खे चवंदो अची डेवलपमेंट कंदा, तव्हांजे माण्हूअ खे रोज़गार मिलंदो न मिलंदो, तव्हां पंहिंजे माण्हूअ खे छो था, तव्हां भला अचो मूंखे ॿुधायो त घणा हुनरमंद हुनर सिखण जा स्किल डेवलपमेंट जा सेंटर जेके फंक्शनल आहिनि, घणा तव्हां ॿुधायो, सी पैक में घणा पाकिस्तानी कमु था कनि, पंहिंजो त कुझु कयो कोन था, तव्हां सम्झो था त ॿियो जेको ईंदो ॿाहिरां सो तव्हांजे टर्म्स ते कंदो, ईंदो उहो पंहिंजा टर्म्स ॿुधाईंदो, ऐं उहो बि तव्हां क़बूल कंदो, पोइ तव्हांखे लुटींदो फिरंदो, पोइ संदसि मर्ज़ी आहे जीअं हले। जी असां पंहिंजे मुल्क जी पहिरीं हैसियत त ॾिसूं न, असांजी हैसियत पाण कहिड़ी कई आहे असां हिन मुल्क जी, तंहिंजे करे मां इहो चवंदुसि त इहो बिल्कुलु ग़लति आहे। तव्हां जेकॾहिं अफ़गाननि खे चवंदो त अॻई अफ़गान हिते वेठा आहिनि, अॻई अफ़गाननि जा हिते कारोबार आहिनि, ॿियो त तव्हांखे केरु कोन ईंदो, अहिड़ो कहिड़ो चरियो आहे। भई डोमिनिकन कंट्रीज़ आहिनि, वेस्ट इंडीज़ जा कंट्रीज़ आहिनि जिन खे 100 मुल्कनि में वीज़ा जी ज़रूरत आहे, उहो $1,00,000 वठनि था, पाकिस्तान लाइ केतिरा सिटीज़नशिप वरिती आहे, उहो पासपोर्ट खणी वञनि था, जिते किथे वञनि था उन्हनि खे केरु पुछे ई कोन थो। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो पुटु थो चए त बाबा इहो सिटीज़नशिप मां वठी छॾियां, $1,00,000 त आहिनि, सिटीज़नशिप हूंदी जॾहिं वञूं तॾहिं घुमी अचूं, वाह वाह, $1,00,000 जॾहिं तूं कमाईंदे वञी ॾिजांइ, मूंखे एतिराज़ु कोन्हे, मां यार छो ॾियां। सो मां इहो थो तव्हांखे चवां त तव्हां वटि ईंदो केरु बुख मुल्क में, जिते का ख़बर न आहे त तव्हां ईंदड़ 10 सालनि में छा थिए। जी अच्छा सर, वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं परवेज़ खटक जे विच में तल्ख़ ॻाल्हियुनि जो जी ॾे वठि थी आहे, कीअं था ॾिसो न कि इमरान ख़ान इहो चयो आहे त तव्हां मूंखे ब्लैकमेल नथा करे न, इमरान जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, इमरान एज़ अ पर्सन, जी हुन वटि तालुकात जो कुझु बि न आहे, कंहिं तुंहिंजे लाइ हुनजे लाइ छा क़ुर्बानी ॾिनी, छा ॾिनो, चओ लॻे थो हुनजी तरबियत अहिड़ी कान्हे, जी हुनजी तरबियत अहिड़ी कान्हे, तंहिं करे हू हुनखे इन ॻाल्हि जो आहे ई कोन कंहिं मुंहिंजे लाइ छा कयो ऐं छा न कयो। ऐं हू पोइ पुराणो माण्हू आहे परवेज़ खटक, जंहिं इन में को शक कोन्हे त हिन KP में हिन जे करे ॿियो दफ़ो हुकूमत मिली, न त हिन खां अॻु में ट्रैक रिकॉर्ड इहो हो KP में ॿियो दफ़ो हुकूमत जेका तहरीक इंसाफ़ खे मिली, त हिन जो कमु थियल हो तॾहिं थी न, ठीकु। त इमरान ख़ान पोइ पंहिंजी अखियूं ॾेखारियूं, जॾहिं पाण प्राइम मिनिस्टर थियो त हुन चयो त मां चीफ मिनिस्टर अहिड़ा चूंडिया पंजाब में बि ऐं KP में बि जेकी मुंहिंजे पुछण खां सवाइ हली न सघनि, त ॿिन्ही तबाही कई आहे हुनजी, तंहिंजे करे हा ॿिन्ही तबाही कई आहे। छो त ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त तव्हां
जो उहिदो जेको आहे तव्हांखे आज़ादी न आहे त तव्हां पंहिंजो अकुल न हलाईंदो त पोइ छा थींदो? तव्हां अकुल रुॻो मुंहिंजे ते हलंदो त तव्हां ॿ ॻाल्हियूं आहिनि, या त मूं में अकुल कोन हूंदो तव्हां कोन एक्सेप्ट कंदो, या जेकॾहिं हूंदो त तव्हां हुनखे अटैचमेंट न करे सघंदो, तव्हां हुनखे क़ाबू न करे सघंदो। तंहिं करे तव्हांखे पंहिंजे अकुल जे हिसाब सां तव्हांखे इजाज़त हुजणु खपे न, त तव्हां पंहिंजो गो अहेड, गिव मी रिज़ल्ट्स। जी अच्छा सर, न सिर्फ़ परवेज़ खटक पर नूर आलम बि क़ौमी असैम्बली में पंहिंजनि ई माण्हुनि ते सभिनी मां तव्हांखे नाला मां बि नथो खणां, कुझु मुंहिंजा दोस्त आहिनि जीअं खोट दोस्त आहिनि जेके उन्हनि जा त उन्हनि जा अंदरूनी तौर ते जेके उन्हनि जा आहिनि तासुरात से सुठा कोन्हनि इमरान ख़ान जे गवर्नेंस जे मुतालिक़, इमरान ख़ान जी शख़्सियत जे मुतालिक़। ॾिसूं हाणे थिए छा थो टियों दफ़ो, पर जेकॾहिं ॾिसो न ॻाल्हि आहे त जमूरत हलणु ॾियनि, पोइ ॾिस ॾिठो वेंदो छा थींदो, पर जमूरत हलणु ॾियनि, जमूरत पटड़ी तां न लहे, इहो हमेशह हुजणु खपे। छो त जेको ॿियो ऑप्शन आहे, इमरान मञे थो त ॿियो ऑप्शन उहो ख़राबु आहे ॾाढो, जेकॾहिं मार्शल लॉ जो ऑप्शन केरु सोचे थो त उहो ख़राबु आहे ॾाढो। अच्छा, इन हालतनि खे ॾिसी करे मरियम नवाज़ चयो आहे त लॻे थो हुकूमत कुझु ॾींहंनि जी महिमान आहे, वज़ीरनि जे बयाननि मां इहो तासुर मिली रहियो आहे। मरियम खे ॾिसो न, मरियम खे एक्सपीरियंस कहिड़ो आहे? जी मरियम रुॻो नवाज़ शरीफ़ जी धीउ आहे न, ॿियो कहिड़ो एक्सपीरियंस अथसि पॉलिटिक्स जो? ऐं हुनजो बि पर्सनली ॾिसो न, ॿ चारि शयूं आहिनि त भई क्वालिफाइड आहे, हाईली क्वालिफाइड आहे, ऐं हू इन इंटेलेक्ट जे पॉइंट ऑफ व्यू खां रही आहे, पोइ त असां चऊं था हा, पर हुन ॿियो कोन कुझु सवाइ नवाज़ शरीफ़ जी धीउ जे, ऐं ॿियो मेकअप करे थी अचे, त उनजे करे उहा अट्रैक्शन थोरी आहे। मूंखे औरत आहे, तंहिं करे मूंखे हिकिड़ो दफ़ो ॾिठल नखियूं, तंहिं करे ॿियो मां कुझु न चवंदुसि। अच्छा सर, फवाद चौधरी चयो आहे त नून लीग हुकूमत सां डील करण लाइ तयारु आहे, पर उहे चाहिनि था त नवाज़ शरीफ़ खे हटाए 4 अॻवान आहिनि जेके ॾिसो ॻाल्हि आहे त केरु न चाहींदो हुकूमत ते अचे, केरु न चाहींदो, नवाज़ लीग कीअं न चाहींदी त असां तां ही रोज़ जूं कोर्टुनि जो झगड़ो ख़तमु थिए, कीअं न चाहींदी, पर ॻाल्हि आहे हर को चाहींदो न, पर ॻाल्हि इहा आहे त भई तव्हां पंहिंजो कम ते ज़ोर ॾियो, तव्हां पंहिंजो कमु बहितरु कयो, तव्हां पंहिंजी गवर्नेंस बहितरु कयो, तव्हां रुॻो इन्हनि ॻाल्हियुनि ते रुॻो यऊ न कयो रुॻो। सर, बिलावल भुट्टो ज़रदारी दावा कई आहे त हू लॉन्ग मार्च करण दौरान हुकूमत खे ज़रूरु घर फेड़ो कंदा। अॻु में त कोन थियो आहे, ॾिसो हुन भेरे थिए त ठीकु आहे। अच्छा, हा, खोड़ लॉन्ग मार्च असां ॾिठा, खोड़ लॉन्ग मार्च ॾिठासीं, हिकिड़ा लॉन्ग मार्च थिया जिन मार्शल हूंदियूं, तंहिं करे उहे लॉन्ग मार्च अलाह करे न थियनि। बाक़ी ॾिसो, पीपल्स पार्टी खे सख़्तु ज़रूरत आहे माण्हुनि ॾांहुं वञण जी, सिंध में बि ऐं पंजाब में बि, तंहिं करे हू पंहिंजी इहा जेका एक्सरसाइज़ कनि पिया, उन एक्सरसाइज़ जो मक़सदु इहो आहे त माण्हुनि में वञे वरी। अच्छा सर, पीटीआई सिंध असैम्बली ॿाहिरां मकानी निज़ाम ख़िलाफ़ कुझु ॾींहंनि खां यकी धरणो पई करे, मगर उनखे के जमायत इस्लामी वारा धरणो हणी रहिया आहिनि, उन्हनि खे पीटीआई वारनि ड्रामो करार ॾेई छॾियो, उन्हनि जो चवणु आहे त पीपी सां मिलियल आहिनि, पर इहो धरणो हिकिड़ो ड्रामो आहे। ख़ैर ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, सबबु जेको आहे न उहो इन जे करे जो पाण में जो पार्टियूं हिक ॿिए खे नथियूं सहनि, पार्टियूं हिक ॿिए खे जाइ बि गुंजाइश में नथियूं ॾियनि, छो त इन करे हिक ॿिए ते इहे इल्ज़ाम हणी त हलंदा न, तॾहिं त हलंदा, बाक़ी ॿियो कहिड़ो तरीक़ो आहे, इहे जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे पंहिंजी हलंदियूं। अच्छा ठीकु आहे, प्रोग्राम जो वक़्तु जी पुॼाणी ते पहुता, नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा।